अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो? मां उमेद थी कयां तव्हां ठीकु हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। अॼु जो आचर जो ॾींहुं तव्हां इलाही इंजॉय कंदा हूंदा। मां आहियां अस्मा भुट्टो, तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम, ऐं मूंसां गॾु आहे शेफ़ बासमा ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो ऐं मज़नि में हूंदो ऐं ज़रूरु विंटर्स खे इंजॉय कंदो हूंदो। बिल्कुलु ॾाढी ज़बरदस्त मौसम हली रही आहे, ॾाढी सुठी हिकिड़ी सर्दी महसूस थी थिए, केॾी महिल गर्मी बि थिए थी। सो असांजे घर में या ॿाहिरि असां काॾे वञूं था, ॾाढा सुठा सुठा गरम गरम खाधा खाइण जे लाइ मिलनि था, सूप चांहि अहिड़ियूं शयूं पीअण जे लाइ बि मिलनि थियूं। सो नाज़रीन, कीअं आहियो तव्हां? ख़ैरियत सां आहियो? मां उमेद थी कयां त तव्हां ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु जो आचर जो ॾींहुं पंहिंजी फैमिली, पंहिंजे प्यारनि, पंहिंजे दोस्तनि सां इंजॉय करे रहिया हूंदा। मां बि हीअ संडे हमेशह इंजॉय करणु ईंदी आहियां पंहिंजी दोस्त, पंहिंजी शेफ़ बासमा ख़ान सां। बासमा, छा हाल आहे तव्हांजो? मां ठीकु ठाकु मज़नि में, ऐं तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु, तव्हांजे साम्हूं ख़ुशि। तव्हां ॿुधायो? मां बि बसि ठीकु ठाकु, ऐं बसि रेसिपीज़ क्रिएट थी कयां। ऐं विंटर्स में त असांखे बुख घणी लॻंदी आहे। हाँ, सर्दियुनि में वाक़ई बुख इलाही लॻंदी आहे न। अलाए छो, मतिलबु जेको असांजी राति हूंदी आहे न, राति वॾी थी वेंदी आहे त पोइ ऐं अहिड़े सर्दियुनि में अलाह ताला अहिड़ी मतिलबु ख़ासियत रखी आहे त मानी जेका हूंदी आहे न, पोइ असां जल्दी जल्दी हज़म करे वठंदा आहियूं। हा, पर अलाए छो असां पाणी जो इस्तेमालु घटि कंदा आहियूं। हालांकि ख़्यालु करणु खपे, पाणी सिहत लाइ ज़रूरी आहे, असांखे पाणी पीअणु खपे, भले उन हुजे या न हुजे। हा, सो बासमा, हमेशह जीअं कुझु ज़बरदस्त ज़ाइकेदार ठाहींदा आहियो ऐं नाज़रीन खे उहो ठाहे ॾेखारींदा आहियो असांजी स्क्रीन ते, ऐं नाज़रीन नोट कंदा आहिनि, उहे रेसिपीज़ इंजॉय कंदा आहिनि ठाहे करे। छा पिया पचायो अॼु असांजे प्रोग्राम में? अॼु असां ठाहियूं था बलोची तिको। बलोची तिको, छे हाल है? हा बलोची तिको था ठाहियूं, ऐं ऑरेंज मोजीतो जेका आहे ड्रिंक आहे, छो त असांजा जेका फेवरेट हे मौसम सां हवाले सां फ्रूट अची विया आहिनि, हुन सां हिकिड़ो ड्रिंक ठाहींदमि। अच्छा, ॾाढी सुठी ड्रिंक आहे, विटामिन सी सां भरपूर आहे। ज़रूरु तव्हां ठाहियो ऐं घर में मज़ो कयो हुनजो, ऐं हुन सां गॾु असांजो जेको आहे बलोची तिको बि ठाहियो, ऐं हुनखे पंहिंजे महिमान जेका अचनि त हुननि जे साम्हूं सर्व कयो। चलो त रेसिपी स्टार्ट कयो ऐं असीं नाज़रीन खे ॿुधायो। बिल्कुलु, बलोची तिको बिल्कुलु सिंपल रेसिपी आहे। का बि हिन में जेका हूंदा आहिनि न ॿाहिरां मसालो, परेशान थियण या ॾुखी काई बि शइ न आहे। असां मुर्गी वरिती आहे। अच्छा, मुर्गी जो तव्हां ॾिसो, हे जेका पीस आहिनि, वॾा वॾा पीस आहिनि, बिल्कुलु नंढा न आहिनि, जेका तिकनि जा हूंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदा हूंदा त हे मां पुसाए छो रखी आहे? छो पुसाए रखी? हे पुसाए रखी आहे, मुर्गी विंझे थी। हा, मुर्गी विंझे थी, मज़ा थी वठे हिन में। लूण जेका कढी सर्दीअ में कुझु थी न वञे। न, हे कुकड़ खे कुझु न थींदो। हे जेका कुकड़ आहे असां वटि, मुर्गी आहे जेका, हिन खे असां पाणी में पुसाए रखियो आहे ऐं पाणी में लूणु हिन में मिक्स कयो आहे। पोइ ठीकु आहे, थोरी गरम हूंदी। हा हाणे हिन में जेका आहे मसाला पवंदा, हो आहे असां वटि थूम ऐं अदरक। रुगो हे जेका आहे मां हे हीअं करे हल्की हल्की चॉप कई। हा, चॉप कई आहे। सावा मिर्च हिन में पवंदा, लूणु, कुटल ॻाढ़ा मिर्च, लाल मिर्च, ॻाढ़ा मिर्च, कारा मिर्च, साबुत गोल मिर्च जेका हूंदी, कसूरी मेथी, खटाई पाउडर, जीरो, साबुत धनियो ऐं गरम मसालो ऐं राई। हे जेका हिन जा मसाला आहिनि। चटपटो बलोची तिको। हाणे जेका हे मुर्गी में जेका मां हिनखे पुसाए रखियो, हाणे मां हिनखे फ्राई कंदमि। अच्छा, हा, पुसाए छो रखियो आहे? लूण में थोरो हिन करे रखियो आहे त हे थोरी सॉफ्ट थी वञे, टेंडर थी वञे। अच्छा, पोइ असां पंहिंजो स्टार्ट था कयूं। जी नाज़रीन, अॼु जे हिन प्रोग्राम में बलोची तिका ठही रहिया आहिनि, सिर्फ़ु तव्हांजी फरमाइश ते। जेका बि तव्हांजी फरमाइश हूंदी आहे, असां हिन पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में उहा पूरी कंदा आहियूं, छो त तव्हांजी फरमाइश असांजी अखियुनि ते हूंदी आहे। असांजो अहिड़ो कोई बि प्रोग्राम न आहे जंहिंमें तव्हांजी असां फरमाइश पूरी न कई हुजे। बिल्कुलु। अच्छा, तिकनि में ऑयल थोरो वधीक खपंदो आहे न? हा, ऑयल, पर हे जेको तिको आहे हिन में असां पाणी बि विझंदासीं। पाणी? हा, हे थोरो डिफरेंट आहे। हे तव्हां जेको हे पाणी में पुसाए रखियो, हे बि तव्हां विझी सघो था, पर मां हिन में ॿियो पाणी विझंदमि। अच्छा, हिनखे थोरो स्टीम असांखे ॾियणी हूंदी आहे। सही। पहिरें थोरो जेंसि ताईं मां जेका अदरक आहे हुनखे कटियां, बिल्कुलु क्यूब नंढा। सही। अच्छा, छो इहा तव्हां
कुटी न आहे हिन पेस्ट न ठाहियो आहे हा छो त हे दरदरोपन हिन में ईंदो आहे हिन जो हे ख़ासियत आहे जेको बि हिन में मसालो पवंदो आहे उहो साबुत मसालो हूंदो आहे मतिलबु दरदरो हुजे साबुत हुजे मुंहुं में अचे कुटियल का बि शइ हिन में असां कुझु माण्हू चवंदा आहिनि बासमा तव्हांखे हिन शइ जी ख़बर आहे त अदरक ऐं थूम असां माण्हुनि जे लाइ इलाही फ़ाइदेमंद हूंदी आहे घणी फ़ाइदेमंद आहे ऐं हा इलाही फ़ाइदेमंद आहे ख़ासि करे जॾहिं असांखे पासे में सूरु पवंदो आहे या असांजे जोड़नि में सूरु पवंदो आहे त चवंदा आहिनि अदरक इलाही फ़ाइदेमंद आहे त कॾहिं बि अदरक खाईंदे तव्हांजे वात में अची वञे त उहा ईअं कढी न उछलींदा कयो उनखे खाई छॾींदा कयो छो त अलाह साईं जेका बि शइ खलकी आहे धरतीअ ते उहा फ़ाइदेमंद आहे इंसान बि खलकिया आहे हुन सां बि ज़िंदगी गुज़ारणी थी पए सो हाणे थोरो दूर थिए थोरो दूर थियां थोरो परे थिए पानी में पुछियल आहे वॾा वॾा पीस आहिनि केतिरी आहे चिकन तक़रीबन हे मूं वटि किलो आहे हा किलो चिकन आहे हे तव्हांखे किलो न पई लॻे हूंदी छो त हे वॾा वॾा पीस आहिनि न किलो लॻे थी मूंखे त किलो खां वधीक पई लॻे मूं वांगुरु भारी भारी पीस हे मतिलबु आहे किलो अच्छा माण्हू मूंखे चवंदा आहिनि तूं पंहिंजे लाइ चवंदी आहियां मां हीअं मां हूअं अक्सर माण्हू पंहिंजी तारीफ़ कंदा आहिनि तूं पंहिंजे लाइ ईअं छो चवंदी आहियां मां चवंदी आहियां त सच केॾो बि कोड़ो छो न हुजे माण्हूअ खे मञणु खपे हरू भरू माण्हू ॾेखार न करे त मां हीअं आहियां मां हूअं आहियां न माण्हू खे मञे त यार मां अहिड़ी आहियां मां मञां थी मां ई आहियां न तव्हां जहिड़ा बि आहियो ॾाढा सुठा आहियो हाय अलाह तव्हांजी महिरबानी न जहिड़ो माण्हू हूंदो आहे असांखे ख़बर आहे असां सां कमु कंदी आहे ईंदी आहे त मूंखे ख़बर आहे ॾाढी दिलि जी सुठी आहे भली आहे ऐं नेचर वाइज़ ख़बर अथव माण्हू मूंखे ॾाढा दुख ॾींदा आहिनि हे ॾिसो त आबिद महर जहिड़ा माण्हू नोमान जहिड़ा माण्हू हिकिड़ो दरख़्त हूंदो आहे जेतिरो घनो हूंदो आहे हा सही न ऐं हुतो मतिलबु वो दरख़्त नीचे झुका हुआ होता है सम्झ में न आयो मूंखे बरहाल हिन जेको बि चयो हूंदो सुठो चयो हूंदो त पोइ हुन में फल भी हूंदा आहिनि ठीकु आहे हिकिड़ो दरख़्त होता है एक दरख़्त होता है उसमें जितने फल होते हैं हाँ ठीक है तो लोग उसको उतने ही कंकर भी मारते हैं कि फल नीचे गिरे लेकिन वो फल देना तो नहीं रोकता ना हिन चवण जो मक़सदु त हिकिड़ो वणु आहे जंहिंमें तमामु सुठा फ्रूट आहिनि जीअं अंब आहे उहो बिल्कुलु हेठि झुकियल आहे त माण्हू हथ सां बि पटे सघनि था बजाए हुनखे पथर था आणनि माना फ़ाइदो बि उहो ई माण्हू थो ॾे सुख बि उहो ई माण्हू थो ॾे ऐं माण्हू तकलीफ़ बि हुनखे ॾियनि था ऐं ईअं थींदो आहे सचे माण्हू खे हूअं बि तकलीफ़ मिलंदी आहे त हिते जेके वेठा हूंदा जेके असांजे स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदा त उन्हनि खे दिलि सां इहा ॻाल्हि लॻंदी बिल्कुलु त तव्हां बि अहिड़ा ई आहियो अलाह तव्हां ख़ुशि रखंदो थैंक यू पर अलाह मां कॾहिं बि उमेदु न हारियो कोशिशि कंदा कयो ॿियनि खे ख़ुशियूं ॾियो ख़ुशियूं विरायो ऐं जेकॾहिं तव्हांखे ॾुख मिलिया आहिनि त वक़्ती तौर ते अलाह साईं उन्हनि खे दूरि करे छॾींदो बिल्कुलु सो बासमा ॾाढो मज़ो थो अचे तव्हांजी कचहरी में ऐं कुझु रेसिपी मुख़्तलिफ़ तव्हां ठाहींदा आहियो हाणे हिन पॉइंट ते मां जेको बि हे मूं वटि थूम आहे सॼो मिक्स थी कयां अच्छा इहो तमामु घणो आहे वजह आहे हिन जे मतिलबु हिन में जेका मुंहुं में तव्हां वठंदो मानी जब ॾे खाईंदो त तव्हांखे ॾाढो सुठो मतिलबु ज़ाइको ईंदो सही ॾाढो सुठो अच्छा ॿी इहा ॻाल्हि मूं नोट कई आहे जीअं तव्हां कटिंग बोर्ड ते कटिंग कंदा आहियो मूंखां वरी ईअं न थींदी आहे मां ॾाढी ट्राई कई आहे हिकु ॿ दफ़ो मां हथ बि कटे वेठी आहियां अच्छा हा मां ईअं हथ सां ईअं कटे हिकिड़ो त तव्हां शेफ नाइफ वठो शेफ नाइफ हूंदी आहे ऐं हुनजो हिकिड़ो प्रोसेस हूंदो थोरो सिखणु तव्हांखे पवंदो हा तव्हां कॾहिं मूंखे फ्री टाइम में सेखारियो बिल्कुलु ज़रूरु हाणे हिन में मां जीरो अदरक जीरो ऐं सावा मिर्च विधा आहिनि ठीकु आहे हाणे हिन खे फ्राई कंदासीं ठीकु आहे फ्राई ओके जी नाज़रीन त असांजे हिन प्रोग्राम में जेको तावन कयो आहे उहो कयो आहे नसीम मसाला बहितरीनु मसाला आहिनि नसीम मसाला जी बहितरीनु क्वालिटी आहे ऐं हर रेसिपी जो मसालो मौजूदु आहे
असां पंहिंजे प्रोग्राम में इस्तेमालु कंदा आहियूं। प्रोग्राम जी जेतिरियूं शयूं ठहंदियूं आहिनि उहे ठहंदियूं आहिनि नसीम मसाला जे ताबनि सां। त तव्हां पंहिंजे घर में बि नसीम मसाला ज़रूरु ट्राई कंदा। हाणे हे फ्राई थींदो हिन में असां केॾो ख़र्चु करे ॿाहिरां तिका घुराईंदा आहियूं, कॾहिं चवंदा आहियूं कचा आहिनि, कॾहिं चवंदा आहियूं फिका आहिनि। पोइ हीउ ॾिसो माण्हू पंहिंजे घर में बि ठाहे सघे थो न। उहे ई शयूं आहिनि जेके ॿाहिरां मिलंदियूं। ऐं तव्हांखे हिकिड़ो वहम हूंदो आहे त हिननि में अलाए छा छा इस्तेमालु थियल आहे, अलाए कहिड़ो ऑइल इस्तेमालु थियल आहे। त तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे अखियुनि जे आॾो पाण ठाहे सघो था ऐं मुतमिन बि रही सघो था त हीअ शयूं असां ठाहियूं आहिनि। हाणे साबुत धाणा जेका हुआ आहे, सुका धाणा, हा ठीकु आहे, जीरो, कुटल ॻाढ़ा मिर्च। अच्छा, तव्हां हीअं करे विझंदव हिन साइड तां असांजी स्क्रीन ते ॻाढ़ा मिर्च, ठीकु आहे। गरम मसालो पाउडर, गरम मसालो जंहिंमें छा छा शयूं आहिनि? जेको तव्हां सिंपल गरम मसालो तव्हां वठी सघो था। दालचीनी, वॾो फोटो, नंढो फोटो, लौंग, हा सभु जेका मिक्स हूंदो आहे न। अच्छा, मिक्स कंदासीं हिननि खे, सभिनी शयुनि खे। राई, अगरि इन्हनि में काई शइ असांखे न मिले त का ॻाल्हि न आहे, बसि थोरो खटाई पाउडर हिन में मिक्स करे छॾियो। अच्छा, सुठो। अगरि खटाई पाउडर न हुजे त लीमो, या लीमो नथो मिले त असां हुनजी जाइ ते गिदामड़ी, हा, या सिरको न। अच्छा, सॉस थी न, रुगो गिदामड़ी हुजे या लीमा हुजे। अच्छा, या पोइ खटाई पाउडर या चाट मसालो। सही आहे। हिकिड़ो असां ॿुधाए छॾियूं न, जेकॾहिं उहा मेन शइ अवेलेबल न आहे त उहा ई शइ कमु कंदी आहे उते ई। ॻाढ़ा मिर्च थोड़ा वधीक था विझो। सही। कारा मिर्च, ॻाढ़ा मिर्च आहिनि, ये भी हिन में मां विझी छॾियो। साबित जेके हुया। अच्छा, ही छो था तव्हां विझो? कोई टेस्ट जे लाइ। अच्छा, हा, ही टेस्ट सुठो वधीक ॾींदा आहिनि। हा, सही। हिन मिर्च घटि था लॻनि, मां हिन में वधीक सावा मिर्च। हा, सावा मिर्च साबित न, थोड़ा पचल हूंदा आहिनि। हा, त ॾाढो खाइण में मज़ो ॾींदा आहिनि, ॾाढा सुठा हूंदा आहिनि। मसालो कुझु बि न आहे हिन में हाणे। सही। हाणे लास्ट में थोड़ी कसूरी मेथी। हाणे हिन मसाले खे असां थोरो ग्राइंड कंदासीं। अच्छा जी, असां इनखे ग्राइंड के मशीन में या उखरी मोरीअ में या असांखे कुटींदासीं। तव्हांखे कुटणो आहे जीअं बिल्कुलु हिकिड़ो पाउडर हूंदो आहे, ईअं ठही वञे। साबित नथा विझी सघूं? साबित बि विझी सघो था, पर बिल्कुलु दरदरो पिसणो न आहे हिनखे। अच्छा, थोरो मोटो मोटो हुजे थोरो। ठीकु आहे जी। नाज़रीन, त अॼु बलोची तिक्का असांजे प्रोग्राम में ठही रहिया आहिनि। बलोची तिक्का ॾाढा सुठा हूंदा आहिनि ऐं तमामु सुठा टेस्टी हूंदा आहिनि, चटपटा हूंदा आहिनि। छो त चटपटो खाधो ऐं इहे तिक्का वग़ैरह अहिड़ियूं शयूं हीउ जेको मौसमु हले पियो, हिन मौसम में तमामु घणियूं वणंदियूं आहिनि। त हीअ शयूं साइड ते रखी छॾियो। या तिक्का कहिड़े क़िस्म जा तव्हां ठाहे वेंदा आहियो बासमा? असां पंहिंजे शो में हिकिड़ो तिक्को ठाहिणु सेखारियो हुयो। रेड तिक्को हुयो, कारी मिर्च जो तिक्को हुयो, ऐं ग्रीन जेका मलाई तिक्को हूंदो आहे, बिहारी तिक्को हूंदो आहे। बूटी बि ठाहियूं, ॾाढियूं टेस्टी ठहियूं हुयूं। मलाई ॾाढी तारीफ़ थी हुई। हा, मलाई तिक्को हूंदो आहे।
सही। मलाई बूटी ठाही आहे तव्हां कॾहिं घर में? हा मलाई बूटी ठाही आहे ऐं ॾाढी सुठी ठहंदी आहे। अच्छा, कॾहिं असांखे बि भला सेखारिजो ठाहिण। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरु। हाणे जेका आहे हिनजी थोरो ख़्यालु कजो, हा, हीअ ॾिसो हा। तव्हांजे हथ ते लॻान, ख़्यालु कयो, बिल्कुलु गरम आहे। लॻाए तव्हांखे थोरो परे न ख़ैर आहे। हाणे हिन स्टेज में मां हिन में थोरो पाणी अच्छा, हिन में ढक ॾेई छॾियो फौरन। जेको शेफ हूंदो आहे न हुनमें हुनखे नज़ाकत जेको हूंदी आहे न उहो शइ हुनमें ख़तमु थी वेंदी आहे जॾहिं उहो पचाइण में हूंदो आहे। सही। हा, उहो ॾुख दर्द विसरी वेंदा आहिनि जॾहिं असां कुझु कयूं ऐं बहितरीनु ठहे त। जी नाज़रीन, त बलोची तिक्का असांजे प्रोग्राम में ठहनि था। असांजे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अचूं था जल्दी जल्दी वापसि। वेलकम बैक नाज़रीन। भलीकार तव्हांखे तव्हांजी प्रोग्राम कैफ़े सिंध में मां तव्हांखे भलीकार कयां थी। उमेद थी कयां त तव्हां इंतज़ार में हूंदा, जीअं मां इंतज़ार में हूंदी आहियां बासमा खान कुझु पचाए ऐं मां फ़ौरन खावां। सो तव्हां बि ईअं इंतज़ारु कंदा कयो त असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदा आहियूं, कुझु सेखारींदा आहियूं। हमेशह नई रेसिपी तव्हां सिखंदा आहियो ऐं पंहिंजे घर में ट्राए कंदा आहियो। अलाए न कुझु जेके असांखे फीडबैक मिलंदा आहिनि त उहो माण्हू ॾसींदा आहिनि त असां ॾाढो सुठो तव्हांजो प्रोग्राम हुयो ऐं असां ट्राए कयो आहे पंहिंजे घर में। ही तव्हांजो प्रोग्राम ॾिसी करे रेसिपीज़ ट्राए कयूं आहिनि पंहिंजे घर में। अच्छा। ऐं हाणे छा पिया ठाहियो बासमा? हाणे असां जेका ठाहियूं था ऑरेंज मोजीतो, जेको मां तव्हांखे स्टार्ट में ॿुधायो। अच्छा, ऑरेंजिस असां सीज़न में बि आहिनि। ऑरेंजिस वरिता आहिनि, लीमा आहिनि, खंडु आहे, कारा नमक जेको कारो नमक आहे ऐं हिकिड़ी सोडा वाटर तव्हां वठी सघो था। ठीकु आहे। ऐं हिन में मिंट लीव्स बि पवंदा। सही सही। नारंगी हिकु त थधी आहे, नारंगी अचे बि सर्दियुनि में थी त इन जो बि वॾो हिकिड़ो फ़ाइदो आहे। इहो न सोचो त बाबा थधी आहे केरु खाईंदो, अलाए साईं सियारे में छो खलकी आहे, हिनजी बि त काई हिकिड़ी वजह हूंदी न। हिन में विटामिन सी आहे ऐं हे चेस्ट जे लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। अच्छा। असां चवंदा आहियूं त हे खांसी कंदो आहे, पर न, हे चेस्ट जे लाइ ॾाढा सुठा आहिनि। ऐं खांसी वासी जेका हूंदी हुन खां पहिरें तव्हां अगरि स्टार्ट करे छॾियो त तव्हांखे हे खांसी वासी न थींदी, छो त हिन में बिल्कुलु जेका आहे विटामिन सी आहे ऐं स्किन जे लाइ बि ॾाढी सुठी आहे। अच्छा जी नाज़रीन, त ही हिकिड़ो जूस चई सघूं था, ड्रिंक जेका असांजे प्रोग्राम में ठहे पई। बिल्कुलु हिन खे असां ॾिसंदासीं ख़्याल सां। अॼु असांजो काउंटर ॾाढो किनो थी वियो आहे, थोरी मां हिनखे हा ज़ाहिर आहे कमु थींदो त हीअं किनो त थींदो। ज़ाहिर आहे किचन आहे, मुख़्तलिफ़ शयूं अचनि पियूं, सब्जियूं मसाला, किचन ख़राबु त थींदो, पर गॾोगॾु तव्हां पंहिंजे किचन खे साफ़ बि कंदा कयो, छो त ज़ाहिर आहे खाइण जूं शयूं पचनि थियूं, उहे असां खाऊं था त उनखे साफ़ करणु ज़रूरी आहे। फ्रूट कहिड़ा तव्हांखे वधीक सुठा लॻंदा आहिनि बासमा खान? मूंखे सीज़नल जेका बि फ्रूट हूंदा आहिनि हो मूंखे सभु हिकिड़ो फेवरेट हूंदो आहे न फ्रूट, कहिड़ो? फेवरेट त का बि, मतिलबु मैंगो आहे, ॾाढो शौक़ सां खाईंदा आहियूं। अच्छा। मैंगो ऐं बनाना, ग्रेप्स, हे मूंखे घणा सुठा लॻंदा आहिनि। ऐं जूस कहिड़े फ्रूट जो घणो सुठो ठाहींदा? अनार जो अनार जो सुठो लॻंदो आहे जूस जेको आहे। वेजिटेबल जा बि त जूस ठहंदा आहिनि न? हा, वेजिटेबल में कुकम्बर जो ईंदो आहे, खीरो जेको हूंदो आहे। अच्छा, खीरो जो? हा, खीरे जो, टमाटरनि जो, गजरनि जो, करेले जो बि त ईंदो आहे न जूस? हा, करेले जो बि हूंदो आहे, हो शुगर पेशेंट्स जे लाइ ॾाढो सुठो आहे। अच्छा। हा, अल्लाह ख़ैर करे। तव्हां ठाहे ॾिनो आहे कंहिंखे?
हा मां ठाहींदी आहियां, पंहिंजे घर में ठाहींदी आहियां। सही। जेका मुंहिंजे घर में बुज़ुर्ग आहिनि हुननि खे मतिलबु जंहिंमें जेके सुठी ॻाल्हि आहे, बुज़ुर्गनि जी ख़िदमत करणु खपे। हो पींदा आहिनि। जी नाज़रीन, त हीअ असांजो प्रोग्राम जारी हो सारी आहे। तव्हां ॾिसो था हीअ रेसिपी स्क्रीन ते त केॾी ज़बरदस्त ठही आहे। हीअ ॾिसो, हीअ चिकन ऐं पंहिंजो हीअ सावा सावा मिर्च, हीअ ॻाढ़ा ॻाढ़ा मिर्च, ॾाढी सुठे तरीक़े सां चिकन पची रही आहे, जेका आहिनि बलोची टिक्का। हमेशह जीअं कुझु ज़बरदस्त ठहंदो आहे प्रोग्राम में, ऐं ॿई शयूं थोड़ी डिफरेंट आहिनि ऐं ठहनि बि डिफरेंट तरीक़े सां थियूं, त हीअ पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा। हाणे हिन में खंडु घणी? 2 चम्मच। ऐं तव्हांजी मर्ज़ी आहे खंडु विझो या न विझो। अच्छा। कारो नमक, कारो लूणु, कुझु पुदीनो जो जेका हूंदा आहिनि न पत्ता, पुदीनो। अच्छा, ठीकु आहे। सही। ओके, मूंखे ॾिजो, मां तव्हांजी हेल्प थी कयां। ही तव्हांजी ड्रिंक ओपन थी वई। थैंक यू। ही सिर्फ़ रस तव्हां कढी नारंगी जी? हा, मूंखे हिन मिक्स थी कयां। ओ ज़बरदस्त, ॾाढो सुठो। सही। ये असांजो रेडी आहिनि। ही बिल्कुलु रेडी आहिनि, ॾिसी सघो था नाज़रीन। बासमा ख़ान जेके बलूची टिक्का हिते रखिया हुया ठहण जे लाइ, बिल्कुलु रेडी आहिनि ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां पची विया आहिनि, कड़क कड़क। ये ॾिसी सघो था तव्हां। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त अक्सर बासमा माण्हुनि खां भॼी पवंदी आहे चिकन, पर जेका तव्हां ठाही आहे उहा बिल्कुलु बुरी न आहे, टुटी न आहे। हा, छो त असां हिनखे पाणी में बि फुसाए रखियो हुयो। अच्छा, वजह उहा बि आहे। हा, सही। ऐं वधीक हिनखे असांखे फ्राई मतिलबु टाइम हूंदो आहे हिकिड़ो फ्राइनि जो बि। सही। बिल्कुलु तयारु आहे वो ड्रिंक? हा, वो ड्रिंक असांजी तयारु थी रही आहे। हाणे मां बसि पंहिंजो गार्निश थी कयां। सही। ज़बरदस्त। ॾिसो नाज़रीन, केॾी सुठे तरीक़े सां गार्निश पई करे बासमा, छो त हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे न महिमान खे पेश करण जो, त महिमान ॾिसी करे ख़ुशि थी वञनि। कुझु रेसिपियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ठहनि थी त सुठियूं आहिनि, पर पेश करण जो तरीक़ो माण्हुनि जो सुठो न हूंदो आहे। ऑफ करे छॾियो? बिल्कुलु। हिकु ई स्पून सां कढंदव न या हिन सां कढंदव, ईज़ी थी वेंदव? इहो ॿियो कोन्हे, हू पियो अथव वॾा, ही वठो, हिन सां कढो। हा ठीकु आहे। हा, हे सभु ठीकु आहे जी। त नाज़रीन, असां बलूची टिक्का डिश आउट पिया कयूं, बिल्कुलु तयारु आहिनि। सो उमेद थी कयां अॼु जे हिन प्रोग्राम खे बि तव्हां इलाही शौक़ सां ॾिठो हूंदो ऐं हीअ जेके रेसिपी आहे तव्हां नोट कई हूंदी, ऐं अॼु जो प्रोग्राम बि असांजो तव्हांखे वणियो हूंदो, त तव्हां पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा
ऐं असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा त अॼु जो ही प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। बिल्कुलु। बासमा हू मसाला तव्हां ऐड कया? न हाणे कंदमि। अच्छा हाणे कंदव? हा हाणे कंदमि लास्ट में। ऐं जेको बि हे मसालो आहे जेको असां हे फ्राई कयो हुयो हे हिन जे सही मूंखे ॾियो, इहो मां करे थी वठां। तव्हां हाणे हिन में हिन स्टेज ते हिन में असां जेका हिन जे लीमा जेका आहिनि हो मिक्स कंदासीं। हे मिक्स कयो। हीअं ऑयल प्रॉपर तरीक़े सां कढी पोइ नाज़रीन हीअ जेका थूम ऐं अदरक हुई ठीकु आहे। हाणे हिन में लीमा लीमा ऐड था कयो निचोड़े करे त थोड़ो जीअं खटो खटो थिए। सही। हाणे हिन पॉइंट ते जेके मसाला असां गॾु कया हुयासीं अगरि ही चाहियो त रेसिपी में ऐड करे सघूं था हुन में अंदरि न फ्राइंग खपे। हा न हे तव्हां ख़ुश्क जेका आहे न मसाला हिननि खे विझणो हूंदो आहे छो त हुन में सड़ी वेंदा उन करे। हा सही। मसाला लास्ट में बासमा हिन जे लाइ ऐड थी करे त हीअ चए थी त जेकॾहिं डायरेक्ट असां पचाईंदासीं ऑयल में त हीअ बिल्कुलु सड़ी वेंदा ऐं उन्हनि जो जेको नालो आहे बलूची तिक्का उहो सेम टेस्ट न ईंदो त तव्हां उहो हीअं हिन तरीक़े सां ऐड करे सघो था। बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में ड्रिंक हुन में विझणु खपे। हा ड्रिंक मां हिन में मिक्स थी कयां। ठीकु आहे। सावा धाणा जी त नाज़रीन बलोची तिक्का ऐं हीअ जेका ड्रिंक हुई असांजे प्रोग्राम में बिल्कुलु रेडी आहे ॿई डिशिज़। सो उमेद थी कयां हिन प्रोग्राम खे ॾिठो हूंदो ऐं रेसिपीज़ नोट कयूं हूंदी जेके जेके शयूं हिन में पयूं आहिनि त असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा ऐं असांखे ॿुधाईंदा त अॼु जो हीउ प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो। त बासमा हमेशह जीअं अगरि तव्हां रिपीट कंदा त असांजे नाज़रीन जे लाइ आसानी थी वेंदी। बिल्कुलु ज़रूरु। असां जेको ठाहियो आहे अॼु बलोची तिक्को असां तिकनि जो वॾो पीस वरितो आहे ऐं हुननि खे असां पाणी में पोइ पुसाए रखियो लूण सां गॾु। पोइ हुनखे असांखे फ्राई करिणो आहे। फ्राई करण जे लाइ असांखे तेल वठिणो आहे। तेल सां गॾु असां हुन में थूम ऐं अदरक बिल्कुलु ददरो जेको आहे उहो रखंदासीं ऐं हुन में मिक्स कंदासीं। फ्राइंग करण में तेल ऐं थूम अदरक सावा मिर्च साबुत ठीकु आहे हिननि खे मिक्स करिणो आहे ऐं हिन खे फ्राई करिणो आहे सुठे नमूने खां। जॾहिं हे फ्राई थी वञे मुर्गी खे असांखे जेका आहे कढणो आहे ऐं पोइ हिन जो मसालो ठाहिणो आहे। जेको साबुत मसालो हुन में साबुत धाणा आहिनि कारा मिर्च आहिनि ॻाढ़ा मिर्च आहिनि कुटल ॻाढ़ा मिर्च आहिनि राई आहे जीरो आहे खटाई पाउडर आहे ऐं चाट मसालो आहे हिननि खे ऐं कसूरी मेथी थोरी हिन खे मिक्स करे तव्हांखे थोरो भुनणो आहे। भुनी करे भुनो या न भुनो हिन खे ग्राइंड करिणो आहे थोरो दरदरो हुजे। पोइ जॾहिं असां सर्व कंदासीं त हिन जे मथे असां लीमा जेका आहिनि हो असेंबल कयो ताकी थोरो खटाई अची वञे। पोइ हिन जे मथां असांजे मसालो जेको आहे विझी छॾंदासीं त हीअं ऐं हिन खे बसरनि सां गॾु या टमाटरनि खीरनि सां गॾु सर्व कंदासीं। हाणे ॿी जेका असांजी ड्रिंक आहे ऑरेंज मोजिटो हुन जे लाइ असां कीनू वरिता हुया मौसमी वरितो या कीनू वरितो कारो नमक हुजे चुटकी खंडु हुजे 2 चम्मच ऐं मिंट हुजे मिंट कोन्हे लाइक हे जेका असांजो मिंट न आहे हुजे त का ॻाल्हि न आहे ऐं हिकिड़ो कोई बि सोडा वाटर हुजे या वाइट ड्रिंक हुजे। हिननि सभिनी शयुनि खे थोरो ग्राइंड करे असां ग्राइंड करिणो आहे ऐं पोइ ग्लास में हिन खे मिक्स करिणो आहे। मिक्स करे पोइ असां हिन में जेका आहे पंहिंजो सोडा ड्रिंक विझंदासीं ऐं तव्हांजी जेका ड्रिंक आहे उहो रेडी थी वेंदी। सो बासमा खान थैंक यू सो मच। थैंक यू नाज़रीन। इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे तेसीं ताईं मूंखे बासमा खान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।